नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नोक्तसी तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में इरीगेशन खाते पारां बूटा पोखण मुहिम शुरू कई वई है। एसी इरीगेशन रोड़ी सर्कल मुख्तियार कार अबड़ो कंडियारो भरिसां गुज़िरियल रेगुलेटर मोरी वटि बूटा लॻाए मुहिम जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते एसी मुख्तियार कार अबड़ो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वण माहौल खे बहितर बणाइनि था। वण इंसानी ज़िंदगी जे लाइ अहम आहिनि। वण सिंध जी सूंह आहे। वण इंसान जी हयाती जियापे लाइ अहम आहे। वणनि जी छांव थधी छांव आहे जंहिंमां माण्हुनि खे ज़हनी सुकून पिणु मिले थो। वण माहौल रंगीन बणाइनि था जंहिंसां धरती जी वधीक सूंह निकिरी अचे थी। वण पखियुनि जे लाइ बि सहायता आहिनि जंहिंमें सुहिणा आखेरा ठाही ज़िंदगी बसर कंदा आहिनि। हिन चयो त असां इरीगेशन खाते पारां वण मुहिम शुरू कई आहे। असां चाहियूं था त वण पोखे माहौल खे आलूदगी खां बचाए। असां पूरी सर्कल में बूटा पोखराए रहिया आहियूं। हिन सिविल सोसाइटी ते ज़ोर भरियो आहे त वधि खां वधि वण पोखिया वञनि। इन मौक़े ते इंजीनियर रोड़ी डिवीज़न एक्ट कंडियारो मोहम्मद रफ़ीक सिरियो, मोहम्मद साले अबड़ो, इनायतुल्ला सुमरो ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।